बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध जे असांजे महिनती ऐं सभिनी जाखोड़ी आबादकारनि खे तव्हां सभिनी खे असांजे अॼोके ज़राई प्रोग्राम में दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। ज़रायत असांजी मईशत ऐं आबादगार जी रोज़गार जो हिकु ज़रियो आहे ऐं कपह ऐं मिर्च असांजे इलाइक़े जूं अहम फसलूं आहिनि। उन्हनि फसलनि मां बहितर पैदावार हासिल करण लाइ सिर्फ़ सुठे ॿिज ऐं मुनासिब पोखाई काफ़ी नाहे, पर फसल जी सॼी मौसम दौरान बर वक़्त ऐं सही सार संभाल पिणु तमामु ज़रूरी आहे। आबादगार भाइरो, अॼु जे प्रोग्राम में असां ख़ासि तौर ते कपह ऐं मिर्चनि जे फसल जे मौजूदा मरहले ते सार संभाल बाबति अहम मालूमात हासिल कंदासीं। फसलनि में पाणीअ जी मुनासिब इस्तेमाल, भाणनि जी मुतवाज़िन इस्तेमाल, जड़ी बूटियुनि जे ख़ात्मे लाइ नुक़सानकार जीतनि जी सुञाणप ऐं कंट्रोल ऐं बीमारियुनि खां बचाव ऐं फसल जी बाक़ाइदा निगरानी बाबति माहिरनि खां मुफ़ीद ॼाण हासिल कंदासीं। सो ख़ासि तौर ते कपह जे फसल में जेका सफ़ेद मख आहे, थ्रिप्स आहे, चूसींदड़ जीत ऐं गुलाबी सुंडी जहिड़नि नुक़सानकार जितुनि जी बरवक़्त सुञाणप ऐं मुनासिब इंतज़ाम इंतिहाई अहम आहे। जॾहिं त मिर्चनि में पिणु जीतनि ऐं बीमारियुनि जे करे पैदावार मुतासिर थी सघे थी। तंहिं करे आबादगारनि लाइ ज़रूरी आहे त हू फसल खे बाक़ाइदगीअ सां ॾिसनि ऐं कंहिं बि मसइले जी सूरत में बरवक़्त मुनासिब ज़रई क़दम खणनि त जीअं असांजा आबादगार ॿाहिरि सेहतमंद फसल, बहितर पैदावार ऐं वधीक आमदनी हासिल करे सघनि। अॼु असां हिन अहम मौज़ू ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं त अचो बग़ैर कंहिं देरि जे अॼोके प्रोग्राम जो आगाज़ करियूं था ऐं माहिर खां ॼाणूं था त कपह ऐं मिर्चनि जे फसल खे हिन वक़्तु कहिड़ी सार संभाल जी ज़रूरत आहे। त अॼु असां सां जेको ज़रई माहिर गॾु आहे, सर मीरपुर ख़ासि मां असां सां सर अयाज़ काशिलो साहब जन गॾु आहिनि। सर जन खे असीं पंहिंजे हिन प्रोग्राम में भलीकार चऊं था। जी सर, अॼु असांजे आबादगार भाइरनि खे जेको असांजो मौज़ू आहे मिर्चनि ऐं हुन जो पुटीअ जे फसल जी सार संभाल बाबति अॼु कहिड़ी सलाहूं ॾींदा तव्हां? आबादगार भाइरो, अस्सलाम वालेकुम। हिन वक़्तु जीअं त सभिनी आबादगारनि वटि गुआणनि जो ऐं आपकी एरिया में मिर्चनि जा फ़सुल ॾिठल आहिनि। हिन दफ़े भारतूं घटि थियूं आहिनि, पर असांजे इलाइक़े उमरकोट जे कुझु हिस्से में भारत वधीक थी हुई ऐं असां वटि मुसलसल अगस्त जीअं बारिश पई आहे, हुन खां पोइ मौसम घुराबी ऐं थधी रही आहे। इन करे आहे महीने जो हमिलो वधीक नज़र अचे पियो ऐं हफ़्तो थिए पियो बीच मां। जेकॾहिं आहे महीने जी मौजूदगी आहे त साओ महीनो वधीक ताक़तवर रत चूसींदड़ गीत आहे मुंबई जे लाइ। महिरबानी करे उनखे नाइट्रिल पायराम जो स्प्रे करियो। जे नाइट्रिल पायराम अवेलेबल न आहे त अभी पंहिंजे वेझे एग्रीकल्चर एक्सटेंशन जे दोस्त सां राब्तो करे उहो मौजूद स्प्रे जेको आहे उहो करायो। असांजे इलाइक़े में पानी की रोटेशन आहे, जेको दोस्तनि जो मसइलो हुजे पानी की रोटेशन जे करे पानी हुजे। सर, तव्हांजो आवाज़ बिल्कुलु घटि पियो अचे। अच्छा, आवाज़ घटि थो अचे? जी सर, हाणे बिल्कुलु क्लियर थो अचे। अच्छा जी सर। आबादगार दोस्तों, हिन साए महल जे हमले सां गॾोगॾु अच्छी मख ऐं ट्रिप उहे बि रिपोर्ट थियनि पिया। जेकॾहिं ट्रिप अटैक आहे ट्रिप जो ऐं उहो बिलो ईंदियल आहे त हुनखे स्प्रे हल्को पाणी जो स्प्रे या हुन में हिकु ड्रम में 100 ग्राम सल्फर जा विझी सवलो हलाए तेवीह वारो स्प्रे जेकॾहिं कजे त हुन सां अच्छी मख ऐं ट्रिप जे पॉपुलेशन में काफ़ी घटिताई आणे सघे थी। जेकॾहिं उन ई स्प्रे सां उन्हनि जी घटिताई नथी अचे ऐं तव्हांजे फसल खे नुक़सानु रसाइण जी हद खां उन्हनि जो तइदाद वधी वञे थो त महिरबानी करे उन्हनि ते कंट्रोल आणण जे लाइ पंहिंजे
वेझे हथ जे एग्रीकल्चर एक्सटेंशन जे दोस्त सां राब्तो करे फसल चेक कराए ऐं मोलून स्प्रे करियो। हींअर मिर्चनि ते घणो करे थधी मौसम जे करे बटमाइट जो स्प्रे बटमाइट जी मौजूदगी इलाही आहे। बटमाइट जे करे पन जे चैन खे फ़ाइदा थी था वञनि। पन ईअं थो थी वञे जीअं माण्हूअ जी जेकॾहिं चेन छिॼी थिए थी त उहो माण्हू झुकी थो वञे, उन वांगुरु पन बि ईअं झुकी थो वञे त उनखे महिरबानी करे एमामेक्टिन, केवर, माइक्रोन जेका बि दवा तव्हांखे अवेलेबल हुजे उनजो स्प्रे करायो ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं अव्हांजे फसल में कीटाणु आहे, पाणी जी आड़ आहे त उन ते सुठो एंटीसेप्टिक स्प्रे करियो या अमाइनो एसिड स्प्रे करियो त उहे तव्हांखे सुठी रिज़ल्ट ॾींदा। उन सां गॾोगॾु हींअर बसर जी ट्रांसप्लांटेशन हले पई। बसर अगरि त माण्हू पोखीनि था बसर सां गॾोगॾु उहे टमाटर जी बि ट्रांसप्लांटेशन हले पई ऐं नर्सरी एस्टेब्लिशमेंट हले पई। जिन दोस्तनि नर्सरी पोखी आहे उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त एकांतो पाणी ॾियण खां बचो करियो। मौसम थधी आहे, ॾींहं में 2 दफ़ा पाणी न ॾियो, 1 दफ़ा पाणी ॾियो ऐं उहो शाम जे वक़्तु ॾियो जीअं तव्हांजो फसल तव्हांजी जेका नर्सरी आहे उहा रूट रॉट खां बची सघे। जेकॾहिं ॿियो कंहिं क़िस्म जो तव्हांखे हींअर असांजी लाइव रहियो तव्हांजो सवाल सम्झ में अचे थो तव्हां बिल्कुलु सवाल करे सघो था ऐं तव्हांजे मसइले जो हल तव्हां सां शेयर कयो वेंदो। तमामु बहितरीन सर जन असांखे असांजो जेको मौज़ू हुयो उन हवाले सां मालूमात ॾिनी आहे। सर असांजो हिकिड़ो ॿियो मौज़ू हो त नए टमाटे ऐं बसर जी पोखाई बाबति ॼाण हासिल करण, सो उहा असांजे आबादगार भाइरनि खे ॿुधाइजो। तव्हां वटि पाणी जी अवेलेबिलिटी हुजे ऐं तव्हांजी नर्सरी जेका आहे उहा 30 खां 40 ॾींहंनि अंदरि थी वई आहे, उहा ट्रांसप्लांट आहे त महिरबानी करे उनखे ट्रांसप्लांट करे छॾियो। जेतिरो फसल तव्हांजो आगातो थींदो ओतिरो तव्हांखे उनजो अघु सुठो मिलंदो। ऐं इहा ॻाल्हि यादि रखिजो जेका शइ नर्सरी मां ट्रांसप्लांट कयो था उनखे ट्रांसप्लांटेशन स्प्रे अचे थी जॾहिं माण्हू उनजो नंढो विकास थिए ॾींदुसि असीं हिकु शहर खां ॿिए शहर वञूं था। सर आवाज़ घटि पियो अचे बिल्कुलु। वञूं था हिते असांखे थोरी ॾिसई थिए थी उहा ई ॾिसई उनजी नंढनि प्लांट ते थिए थी उनजो ख़्यालु रखियो वञे ऐं एकांतो पाणी ॾियण खां बचिजो। तमामु बहितरीन सर जन इंफॉर्मेशन ॾिनी असांजे आबादगार भाइरनि खे। उमेद आहे त जेके असांजा आबादगार भाइर आहिनि इन ते अमल कंदा। इन हवाले सां असांजे हिन प्रोग्राम जो जेको पहिरियों सेगमेंट हुयो उहो पूरो थी चुको आहे। सो अचो त हलूं था असां पंहिंजे प्रोग्राम जे ॿिए हिसे जी तरफ़ जंहिंमें असांजा आबादगार भाइर जेके आहिनि पंहिंजे फसलनि जी तस्वीर कढी असां खां उन्हनि जो सवाल पुछंदा आहिनि। असांजा आबाद जेके ज़रई माहिर आहिनि उन्हनि जा जवाब ॾेई उन्हनि जी रहनुमाई कंदा आहिनि। सो अचो त असां हलूं था पंहिंजे प्रोग्राम जे ॿिए हिसे जी तरफ़। सभ खां पहिरियों सर सवाल कयो आहे असां खां त जामूट किंग आहे। सर ही चवनि था त ही कहिड़ी बीमारी आहे, वल जे अंदरि ही जीत वेठो आहे, वल गोल वकर करे वई आहे ऐं कहिड़ी दवा ॾिजे, महिरबानी करे ॿुधाईंदा। जी बिल्कुलु इहा तस्वीर मूं ॾिठी आहे। इहा लीफ रोलर पन वेड़ जी गदड़ मौजूदु आहे ऐं जेकॾहिं इहा गदड़ नुक़सान जे हद खां वधीक आहे त क्लोरोपाइरिफास 600 cc फी एकड़ या 1 लीटर 200 लीटर पाणी में विझी चङे नमूने स्प्रे कयो त
बाक़ाइदे घटिताई अची वेंदी ऐं तव्हांजो फसल नुक़सान खां बची वेंदो। तमाम बेहतरीन सर। ॿियो सवाल आहे नईम खान जन कयो, ही चवनि था त मेरे कमान पे ये निशान बन गए हैं, एक्सपर्ट भाई रहनुमाई करे। जी इहो कमंद जो फसल जो मूं पिक्चर ॾिठी आहे, मूंखे उनजा रेड माइट ॾाढ़ी जूं उहा क्लस्टर में मौजूदु आहे। उनजे लाइ माइक्रोन जीएन कंपनी की माइक्रोन दवा अचे थी, उनमें एबामेक्टिन ऐं 2 ॿिया ग्रुप शामिल आहिनि। उनजो तव्हां चङे नमूने स्प्रे करियो, इहो मसालो तव्हांजो हटी वेंदो। इहो अहिड़ो मसालो न आहे जेको न अची सघे। सवाल नंबर 3 आहे सजाद अशरफ शहाणी कयो आहे। ही चवनि था त 25 ॾींहंनि जी वेहर आहे, ही मर्ज़ लॻल आहे, कोराजिन जो स्प्रे बि कयो आहे, पोइ बि को रिज़ल्ट कोन्हे मिलियो। एरिया हिननि जी आहे गुलाब लिगारी। जी बिल्कुलु इहा तस्वीर ॾिठी आहे। हाणे हिन दोस्त ॿुधायो त 2 ॾींहंनि जो मतिलबु आहे 2 ॾींहं थिया ट्रांसप्लांट कयो आहे। थी सघे थो ट्रांसप्लांटेशन स्टेज हुजे ऐं 2 ॾींहंनि में को मर्ज़ जो एतिरो शदीद असर नथो थी सघे। जेकॾहिं तव्हांजी नर्सरी में को प्रॉब्लम मौजूदु हो त उहो प्रॉब्लम ट्रांसप्लांटेशन जॾहिं थी आहे ज़मीन में मुंतकिल थियो आहे। तव्हां हिनखे वक़्तु अचणु ॾियो ऐं जेकॾहिं इहो मसइलो वधे थो त हिनखे का सुठी फंजीसाइड बायोटिन मिथाइल या नाका क्लोराइड जो स्प्रे करायो। सर आख़िरी सवाल आहे मोहम्मद यूनिस कयो आहे। ही चवनि था त सारियूं ॾोढे में आहिनि, कूओ सारियुनि जो नुक़सान पियो करे, कोई इन जो हल ॿुधायो। सर सारियूं ॾोढे में आहिनि, कूअनि जो नुक़सान आहे सारियुनि में, सो उन वाल पाणी मौजूदु हुजे उहो जेतिरो वधीक दिली सां पाणीअ में हरकत न करे सघंदो ऐं उहो पंहिंजे लाइ पंहिंजी रिहाइश लाइ वधीक ॻोते ऐं उते वेही न सघंदो। उनजे लाइ को प्रॉपर प्रोडक्ट मार्केट में मौजूदु कोन्हे जेको उहे स्प्रे करण सां उहो ख़तमु थी वञे। कोशिशि करे उनखे जेकॾहिं पाणी तव्हां मौजूदु आहे त हिकु दफ़ो खांसी ॾींदो उन सां तव्हांजो नुक़सान जी हद घटि। तमामु बहितरीन सर्जन रहनुमाई कई। जेके असांजे आबादगार भाइरनि जा सवाल हुया उन्हनि जा जवाब ॾेई सर्जन उन्हनि जी रहनुमाई कई आहे। उमेद आहे त उहे उन ते अमल कंदा ऐं वधि में वधि पंहिंजे फसलनि पैदावार हासिल कंदा। तो वॾी महिरबानी सर तव्हांजी जो तव्हां असांखे इन प्रोग्राम में पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। तो असांजे प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो पुॼाणे जी तरफ़ वञी रहियो आहे। सो प्यारा आबादकार भाइरो, अॼु जे प्रोग्राम में असां कप ऐं मिर्चनि जे फसल जी सार संभाल बाबति अहम ऐं फ़ाइदेमंद मालूमात हासिल कई। उमेद आहे त अॼु जे प्रोग्राम मां हासिल कयल ॼाण तव्हांखे पंहिंजे फसलनि में अमली तौर इस्तेमालु कंदा ऐं बर वक़्तु एहतियाती उपाउ वठी बहितर पैदावार हासिल कंदा। यादि रखो त फसल जी जेका बर वक़्तु निगरानी, मुनासिब पाणी या मुतवाज़िन भाण ऐं जीतनि ऐं बीमारियुनि जो वक़्तु सरे इंतज़ाम सेहतमंद फसल ऐं बहितर पैदावार लाइ इंतिहाई अहम आहिनि। असांजी कोशिशि आहे त ज़रई माहिरनि जी मुफ़ीद मालूमात अव्हां ताईं पहुचाईंदा रहूं, जीअं असांजा आबादगार जदीद ऐं बहितर ज़रई तरीक़नि खे अख़्तियार करे पंहिंजी पैदावार ऐं आमदनीअ में इज़ाफ़ो करे सघनि। सो आबादगार भाइरो, अॼु जो असांजो प्रोग्राम हिते पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ प्रोग्राम में वरी हिकु नए ज़रई मौज़ू सां अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तॾहिं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ऐं पंहिंजे फसलनि जो ख़्यालु रखो। अल्लाह भाई।